अहम ख़बर है मां अपडेट कंदालू तो CCPO लाहौर उमर शेख के उहदे तां हटायो वियो आहे। संदसि जाइ ते गुलाम महमूद डोगर के नओं CCPO लाहौर मुक़रर कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदालू ब्रेकिंग न्यूज़ आहे त CCPO लाहौर उमर शेख के उहदे तां हटायो वियो आहे। अहम ख़बर शेयर पिया कयूं। CCPO लाहौर उमर शेख के उहदे तां हटायो वियो आहे। संदसि जाइ ते गुलाम मोहम्मद डोगर के नओं CCPO लाहौर मुक़रर कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त पंजाब जे वॾे वज़ीर ओस्मान बुज़दार उमर शेख के शहर में ॾोहनि ते कंट्रोल न करण ते तब्दील कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदालू ब्रेकिंग न्यूज़ आहे त CCPO लाहौर उमर शेख के उहदे तां हटायो वियो आहे। संदसि जाइ ते गुलाम महमूद डोगर के नओं CCPO लाहौर मुक़रर कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त पंजाब जे वॾे वज़ीर ओस्मान बुज़दार उमर शेख के शहर में ॾोहनि ते कंट्रोल न करण ते तब्दील कयो आहे। अहम ख़बर आहे अवां सां ज़िक्र कंदा हलूं त CCPO लाहौर उमर शेख के उहदे तां हटायो वियो आहे।